तमाम बंधुजन ऐं ॾिसंदड़नि खे सिंधी जी तरफ़ां भली कर। पंहिंजे शाइरी जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अॼु असां कुझु सिटुनि जी चूंड तव्हां सॼणनि साम्हूं पेश कयूं था। हीअ शाइरी आहे हज़रत सच्चल सर रहमतुल्लाह अलैह। उमेद था कयूं तव्हां सॼणनि खे पसंदि। हिंदू मोमिन नाहियां मां, को कीअं चवे को कीअं चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। हिंदू मोमिन नाहियां मां, को कीअं चवे सो कीअं चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। को मोमिन चवे को काफ़िर चवे, को जाहिल नालो ज़ाहिर चवे। को मोमिन चवे को काफ़िर चवे, को जाहिल नालो ज़ाहिर चवे, को साहिर चवे को शाइर चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। बसत चवे को पिन्नत चवे, को सनत चवे, को बागो बहार बसंत चवे, को मीरासी कुनवत चवे, को मीरासी कुनवत चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। जो ई आहियां सो ई आहियां। ॿिया शेर ज़तम। को मुल्ला चवे को काज़ी चवे, को मुफ्ती चवे को गाज़ी चवे। को मुल्ला चवे को काज़ी चवे, को मुफ्ती चवे को गाज़ी चवे, को रोज़ेदार नमाज़ी चवे, आऊं जो ई आहियां सो ई, जो ई सो ई आहियां। को रद चवे को बद चवे, को बेदीनी बेहद चवे। को रद चवे को बद चवे, को बेदीनी बेहद चवे, को मशरिक बेमुलहद चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। जो ई सो ई आहियां। को सूरत में इंसान चवे, को शर भरियो शैतान चवे, को बुज़ुर्ग को मस्तान चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। को रंग कोई बेरंग चवे, को मस्तो मस्त मलंग चवे, को नंगी को बेनंग चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। को सूरत में इंसान चवे, को शर भरियो शैतान चवे, को बुज़ुर्ग को मस्तान चवे, को रंग कोई बेरंग चवे, को मस्तो मस्त मलंग चवे, को नंगी बेनंग चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। पत उहा बरहक चवे, मूंखे मुर्शिद अब्दुल हक चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। को शक चवे को ना हक चवे, को शक चवे ना हक चवे, को शक चवे ना हक चवे, को बात उहा बरहक चवे, मूंखे मुर्शिद अब्दुल हक चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। ये आख़िरी सिटियूं सॼनि लाइ इन जॻह पेश आहिनि। को ख़ासि चवे को आम चवे, को पुख़्तो चवे को आम चवे, को सचो सरमस्त चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। को सुस्त चवे को सरमस्त चवे, को सुस्त चवे को सरमस्त चवे, को राह ते दीन दुरुस्त चवे, को आशिक़ रोज़े अलस्त चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। उमेद था कयूं हीअ असांजी सिलेक्शन तव्हां ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे पसंदि आई हूंदी। अॼु जे लाइ असांजी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।